इदम होते पाड़ई इदम होते कुछ आओ बे अग भरी थिया मता चवे मखाना बलोच हिन कमीनीअ मां की न थियो ओ मुंहिंजा अल्लाह अॼु टे जमा दिल साने अॼु अमा बतूल सैयदा फातिमत ज़हरा जे योम शहादत जो ॾियारो आहे तोखे अमा फातिमत ज़हरा जो वास्तो थिए अॼु को फरमान अली भंगर साईं जो ख़ैर नज़रे अल्लाह न्याज़े हुसैन अॼु को ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा ओ मौला अमा बतूल जे बचड़नि जो वास्तो थिए फरमान अली भंगर साईं खे साईं जे घर वारनि खे बचड़नि खे ॿारनि खे सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा ओ मौला फरमान अली साईं खे हर मोड़ ते अमा बतूल ऐं इमाम हसन हुसैन जो वास्तो थी क़यामत ताईं हर मोड़ ते कामयाबी फतेह ऐं इज़त अता फरमा ओ मौला ए करीम जेके भी फरमान भंगर साहब जे दिलनि में जाइज़ तमन्नाऊं आहिनि जा जंहिं लाइ दुआ दिल में दुआ जे लाइ सोचनि था उन्हनि सभिनी जा बि बेड़ा पार फरमा असांजे जमात जे निगरान साईं अरबाब अली मेतलो साईं खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा ओ मौला साईं कोरट जो ऑफिसर साईं सदाम साईं गुलाम मोहम्मद सियाल साईं ऐं कोरट जे साहब सदाम हुसैन सियाल साईं खे क़यामत ताईं आबाद फरमा बाबा हाजी साईं अल्लाह वधायो भंड साईं खे साईं जे बचड़नि खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा साईं सोशल वर्कर साईं सहाफ़ी मुजीब फ़कीर मुजीब सरखी साईं बादशाह खे नबी साईं जो वास्तो थी क़यामत ताईं आबाद फरमा साईं जे बचड़नि खे साईं जे हिन नंढे शहज़ादे भाउ गुलाम अली सरखी खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा रब असां सभिनी जो बेड़ो तार असां सभिनी जो बेड़ो तार जुमिला जेके बि दुआ में वेठा आहियूं असां सभिनी जा बच्चा घर आबाद फरमा जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा बे औलादन खे औलाद अता फरमा बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा सॼी सिंध में सॼे पाकिस्तान में सऊदीअ में ईरान में इराक में शाम में फ़लस्तीन में मिस्र में हर मोमिन शिया सुन्नी जे घर में लख सलवातूं पढ़ियूं वञनि या दुआ क़बूल फरमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदर